पंहिंजे एजुकेशन सिस्टम खे तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में कीअं बयानु कंदो असांजो जेको एजुकेशन सिस्टम आहे? ॾिसो, इन में त को शक शुबो ई न आहे त सिंध एजुकेशन जे हवाले सां, तालीम जे हवाले सां आहिस्ते आहिस्ते पुठिते थी पवंदी वञे ऐं इहो सफ़र जेको शुरू थिए उनखे 40-50 साल थिया आहिनि, उन ज़वाल खे रोकण जा के बि तरीक़ा कामयाब न विया आहिनि। यकीनन हर हुकूमत, चाहे उहा जमहूरी हुजे या चाहे ग़ैर जमहूरी हुजे, उन्हनि पंहिंजनि तरीक़नि सां कोशिशि कई आहे, पर कामयाब न वियो आहे। जेको मौजूदु जेको सिस्टम हले थो गुज़र 8-10-15 सालनि जो, जेको मां एज़ अ सीनियर एजुकेशनिस्ट जे लिहाज़ सां ॾिसां थो त ब्यूरोक्रेसी हींअर एजुकेशन में तमामु वधी वई आहे। सही। हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾियां थो, जेकॾहिं कंहिं कॉलेज जे प्रिंसिपल खे या कॉलेज जे कंहिं लेक्चरर खे थो वठां या कंहिं स्कूल जे हाई स्कूल जे टीचर खे थो वठां, उनखे जेकॾहिं उमिरि ते वञण लाइ एप्लीकेशन ॾियणी आहे, हिकिड़ी मामूली ॻाल्हि आहे, उनजे को बि इन में को वॾो मसइलो कोन्हे, पर उहा एप्लीकेशन उन लेक्चरर खां निकिरंदी प्रिंसिपल खां निकिरंदी डायरेक्टरेट खां निकिरंदी सेक्रेटरेट में सेक्शन ऑफिसर, डिप्टी सेक्रेटरी, एडमिनिस्ट्रेटिव सेक्रेटरी, उन ताईं पहुचंदे कई महीना लॻी था वञनि। उहो जेको हुनजो टाइम हूंदो आहे उमिरि ते वञण जो, जेका हुनजी बुकिंग थियल हूंदी आहे, उहा ख़तमु थी वञे। अहिड़ी तरह जेको आहे ग़ैर मुल्की स्कॉलरशिप्स थियूं अचनि पियूं, उन में एतिरी ब्यूरोक्रेसी आहे, पुछ तूं केरु आहे, काथों आहे, हे ॾे एप्लीकेशन ॾे, हे फॉर्म भरे, हे करे, उहा स्कॉलरशिप लैप्स थी वञे। त उहो जेको हिकिड़ो ट्रस्ट हुअणु खपे, इहा ई एप्लीकेशन जेका उमिरि जी, हिकिड़ो तव्हांखे ठोस मिसाल ॾिनो आहे मूं, त जेकॾहिं उहो प्रिंसिपल जेको आहे अप्रूव करे ॾियारे मोकिले, प्रिंसिपल 19 ऐं 20 ग्रेड जा आहिनि, ज़िमेदार माण्हू आहिनि, त इहा सॼी जेका लिख पढ़ में जेको महीना ऐं लॻी था वञनि, उहा बंदि थी वञे। त हींअर चाहे प्राइमरी स्कूल जो सिस्टम आहे, चाहे सेकेंडरी जो, चाहे पंहिंजो असांजे कॉलेज जो, चाहे यूनिवर्सिटीज़ जो, त इन सिस्टम में सभई पिया था सफ़र कनि ऐं सेक्रेटरेट में फाइलनि जा ढेर पिया आहिनि। उहे माण्हू पिया था उते धिका खाइनि, परेशान थियनि, अचनि वञनि, पर उनजो को हल कढण लाइ को तयारु न आहे। इन ब्यूरोक्रेसी खे घटाए वञे त जीअं उहे जेके माण्हू आहिनि पंहिंजी जाइनि ते पंहिंजो कमु कनि न, साॻी शइ पंहिंजी रिपीट थिए। सही। अच्छा, मैं सर थोरो सो अगरि तव्हांखे फॉर हिकु इमेजिनरी हिकु सिस्टम हिकु इमेजिन था कयूं जंहिंखे लीड तव्हां कयो था, हिकु शइ तव्हां पॉइंट आउट कई, एजुकेशन सेक्टर में ॿियूं अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे इन तरीक़े जी तब्दीली जी ज़रूरत आहे? अगरि उहा सीट तव्हांखे ॾिजे, एजुकेशन सिंध जो एजुकेशन, चलो पाकिस्तान ते नथा वञूं, सिंध जे एजुकेशन खे तव्हां लीड कयो, कहिड़ियूं कोताहियूं आहिनि जंहिं ते असांखे कमु करिणो आहे? ॾिसो, सभ खां पहिरीं जेका अहम तरीन आहे जिथे असां मुकमिल नाकामयाब था वञूं सालनि खां, उहा आहे द इंडक्शन ऑफ अ टीचर ऑन मेरिट। प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी लेवल ताईं जेकॾहिं टीचर्स जी, उस्तादनि जी, प्रोफेसरनि जी, लेक्चरनि जी भर्ती मेरिट ते थिए थी त तव्हां सम्झो त अधु जेको आहे तव्हांजो निज़ाम तालीम बहितर थी थो वञे। सही सही। ॿियो जेको असांजे हींअर सिंध जे तइलीमी इदारनि में ऐं इन सां वाबस्ता मामलात में जेको मसइलो आहे, उहो आहे यूनियन साज़ी। प्राइमरी, सेकेंडरी, यूनिवर्सिटी, कॉलेज में उस्तादनि जी यूनियन्स अलॻि आहिनि, ऑफिसर्स जो अलॻि आहिनि, लोअर एम्प्लॉइज़ जो अलॻि आहिनि, क्लर्कनि जो अलॻि आहिनि, वेतिरे क़दुरु जो पटे वारनि जी बि यूनियन ठहियलु आहे। बिल्कुलु। मां लाड़काना बोर्ड जो चेयरमैन हुयुसि, मूंखे प्रिंसिपल लेडी गर्ल्स पंहिंजो हाई स्कूल जी प्रिंसिपल फ़ोन कयो त सर पटे वारनि हड़ताल कई आहे, तव्हां अचो ॻाल्हायो। मां उते वियुसि त
त मां ॾिसी हैरान थियुसि त उहो पटे वालो प्रिंसिपल लेडी प्रिंसिपल सां गॾु सोफ़ा सेट ते वेठो आहे ऐं मुतालबो कहिड़ो हुयो त साईं तव्हां तमामु घणी सख़्ती कई आहे असांजो 12 महीने में इंतज़ारु कंदा इम्तिहान थिए थोरो असांजो रोज़ी रोटी लॻल हूंदी आहे ॿार बचण खे लटो कपिड़ो वठी ईंदा आहियूं त एतिरी सख़्ती कई आहे जो असां को कमु ई नथा कयूं हाणे इन लेवल ते वञी असांजो ज़वाल आयो आहे जेको को खुली तरह ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे सही सही आई गेस असां इहे अहम शयूं आहिनि जंहिं ते बिल्कुलु, असांजी हुकूमत खे तवजो ॾियणु खपे उनखे तमामु अख़्तियार आहिनि छो नथा तवजो ॾियनि छा इहा सभिनी खे ख़बर न आहे त इम्तिहान असां वटि कीअं थियनि था सही जेके असांजा कोर्स हाणे ताज़ो अख़बारात में ख़बरूं आयूं तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो मीडिया ते टीवी ते वग़ैरह ख़बर न आहे केतिरा हज़ार जेके उस्ताद जेके आहिनि से वञनि ई नथा सालनि खां जी पंहिंजे ड्यूटी ते ईअं पोइ चाहे उहे स्कूल हुजनि चाहे कॉलेज हुजनि चाहे यूनिवर्सिटी हुजनि कंहिं बि जाइ ते पूरी तरह जांच कई वञे वञनि ई कोन था मजाल आहे जो को उन्हनि खां को पुछे भई तव्हां जूं हाणे हेॾियूं सारियूं बहितरीनु पघारूं थियूं वियूं हाणे उस्ताद कॾहिं पघार जी शिकायत न कंदा पर सही सही ड्यूटीअ ते वञण लाइ उहो पूरी तरह तयारु न आहिनि ऐं उन्हनि जे जेके तमामु थोरे तइदाद में आहिनि या केतिरो तइदाद आहे उन्हनि जे करे उहे उस्ताद जेके ड्यूटी जा पाबंद आहिनि जेके महिनत सां कमु करणु चाहिनि था उन्हनि जी बि बदनामी पई थिए